दादू मामा कबलिंगल दादू जश्न अहमद सादत आखिर ज़मान अलैहिस्सलाम की सालगिरह इमाम बारगाह सफ़ीना कलंदरी दरगाह सैयद नूर मोहम्मद शाह लग पीर मोहम्मद मुराद मोरे ते केक काटे हुए सैयद शितल शाह सैयद हिनायत अली शाह सैयद डाडो गुल हुसैन इज़वानी सैयद अनवर शाह सैयद मुजाहिद शाह सैयद मुमताज़ शाह सैयद सरदार हुसैन शाह ऐं ॿियनि केक काटियो। आलम इस्लाम लाइ दुआ घुरी ऐं वॾी ख़ुशीअ में दुरशन जी गूंज में रैली कढी वई। रैलीअ में मोमिननि फ़िक्रा कर रक़्स कंदा नारा बुलंद कंदा रहिया। फनकार मालिक सिंधी आसिफ फ़कीरानी ज़हीर पुरफटो उबदार फ़कीरानी सैयद मादी शमसी सैयद मोहब्बो शाह सैयद बिदा हुसैन शमशाद शीदाई अकबर मंगी ऐं ॿियनि शाइरनि अहल बैत फैज़ अली साहिल ऐं ॿियनि जी शाइरी ऐं क़सीदा ॿुधाए महफ़िल खे जुमाए छॾियो। शुरू थियण वारी आहे। सभ खां पहिरियों आउं गुज़ारिश कंदुसि बालक सिंधी खे गुज़ारिश कंदासीं त स्टेज ते अची मौला जी शान